अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां रेसिपी शेयर कयां थी। ही चिकन आहे, स्पाइसी चिकन फ्राई थी कयां मां। ही चिकन खे मूं सिरको, लूणु ऐं थूम कुटे पीसे थूम के हिन में मिक्स करे रखी। ये चिकन स्पाइसी चिकन फ्राइड की रेसिपी मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। तो ये चिकन को मैंने सिरका 2-3 टेबल स्पून और लहसुन के 4-5 जवे बिल्कुल बारीक पीस के और नमक डाल के इसको मैंने मैरिनेट कर लिया था 2 घंटे से। ये फ्रिज में रखा हुआ। अच्छा, इसमें जो बोटियां हैं वो हर साइज़ की हैं, मिक्स, कोई बोनलेस नहीं है, कुछ भी नहीं है, छोटी बड़ी मिक्स बोटियां, लेकिन छोटे साइज़ में हैं, ज़्यादा बड़ा साइज़ इनका नहीं है। उसके साथ है ये मैदा, ये ब्रेड क्रम्स, 2 अंडे मैंने फेंट लिए हैं और इसमें कुछ मसाले हैं। ये केचप है 1 खाने का चम्मच, चिली गार्लिक सॉस है 1 खाने का चम्मच, थोड़ी सी कुटी हुई लाल मिर्चें और थोड़ी सी काली मिर्चें। ठीक है, तो अभी ये जो है चिकन, इसको हम यहाँ से निकाल के इसमें, अच्छा पहले मैं इसको मिक्स कर लेती हूँ। ये देखिए सारे मसाले इसमें केचप में मिला लें। केचप इसलिए डाला है कि अच्छी तरह से मिक्स भी हो जाए, उसमें चिपक जाए और इसमें टेस्ट भी आ जाए। तो ये बोटियाँ, क्योंकि इसके जो नीचे है ना कुछ थोड़ा सा पानी छोड़ा है चिकन ने, वो हम इसमें नहीं डालेंगे। हाणे ही चिकन कुछ पंहिंजो पानी छॾियो आहे, उहो असां हिन में न विझंदासीं। हिन मां बूटियूं कढी, हे जेके 4 मसाला मूं मिलाया आहिनि, चिली गार्लिक सॉस ऐं केचप थोड़ी ऐं कारा मिर्च ऐं कुटियल ॻाढ़ा मिर्च। ठीकु आहे, त हाणे असां हिन खे मिक्स कंदासीं हिन में चङी तरह सां। एतिरो मिलाईंदासीं जो हिननि सॼिनि बूटियुनि ते इहो जेको मिक्सचर मूं ठाहियो आहे इहो अची वञे। हाणे ॾिसो तव्हां, मूं चङी तरह हिन खे मिक्स कयो आहे। ये केचप ऐं मिर्चनि जो मिक्सचर हिन जे मथां लॻी वियो। हाणे असां हिन जे मथां थोरो मैदो विझंदासीं। ये मिक्स कर लिया है मैंने, ये मिर्चें और केचप इसके ऊपर लग चुकी है। थोड़ा सा मैदा डालते हैं, जितना मेरे पास प्याले में है, ये सारा नहीं जाएगा। ठीकु आहे, ईअं हिननि खे मिलाइणो आहे जो हिननि सभिनी बूटियुनि ते मैदो चङी तरह लॻी वञे। इस तरह मिलाएंगे कि तमाम जो चिकन की बोटियां हैं इन पे मैदा अच्छी तरह से आ जाए और ये कवर हो जाए। इसको हाथ से ही मिलाएंगे तो ज़्यादा अच्छी तरह से ये मिक्स होगा, वरना तो ये चम्मच वगैरह का काम नहीं है। हथ सां ही जेका है बेस्ट मिक्सिंग थी सकती है, चमचे जो कम ना है। ये सभिनी बूटियुनि खे चङी तरह सां मैदो लॻी वियो आहे। हाणे असां हिकिड़ी बूटी खणंदासीं, मैदे में ऐं ब्रेड क्रम्स में डिप करे ऐं तरण लाइ तेल मुंहिंजो गरम पियो थिए, हिनमें असां रखंदासीं। अंडा फेंटने का तरीका ये है कि जब इसमें झाग बनने लगे तो समझ लें कि अच्छी तरह से मिक्स हो गया है। ठीक है, जॾहिं हिन बेदन में गज थे फेटण महिल, तॾहिं तव्हां सम्झो त हीअ हाणे चङी तरह सां मिक्स थी वियो आहे। हाणे असां हिकिड़ी बूटी खणूं था, हिननि खे बेदे में डिप कयोसीं, ब्रेड क्रम्स में रोल कंदासीं ऐं असां हिननि खे तरींदासीं। ठीकु आहे, ईअं मां सभिनी बूटियुनि खे हिन में विझां थी। हाँ, ये चिकन में कुछ बूटी में विधू हैं, कुछ अना बाकी हैं। ठीक है, आधा चिकन तकरीबन इसमें आ गया है, ये मैंने डाल दिया। अब ये दरमियानी सी आंच पे पकता रहेगा। बोटियाँ छोटी हैं इसलिए जल्दी गल जाएंगी। इसको बीच बीच में मैं पलटती रहूँगी तो ये आराम से पक जाएंगी। चिकन फ्राई पे थे हल्की बाँह थे। अच्छा, बिल्कुल कम आँच भी नहीं होनी चाहिए, तो वरना ये मज़ा नहीं करेगा, और बहुत ज़्यादा भी नहीं कि बाहर से पक जाए अंदर से कच्चा रह जाए। इसलिए हल्की आंच से, दम की आंच से थोड़ी सी ज़्यादा हो और मीडियम से थोड़ी सी कम हो। ठीक है, तो ही हाणे असांजो चिकन पचे तो आस्ते आस्ते हल्की बाहि ते पची वेंदो। उनखां पोइ मां हिनखे कढी वठंदसि ऐं उनखां अलावा हिनखे रखण जे लाइ मूं इहे असांजी सिंधी दॿकियूं पिंडियूं, उन में मूं इहे पेपर विछाए छॾियो आहे। ऐं कॾहिं बि जेको आहे अख़बार खे न कढो, अखबार के ऊपर कभी भी मत निकालें कोई भी तली हुई चीज़। अगर ज़्यादा ऑयली हो तो नीचे अखबार बिछाएं, ऊपर ये पेपर बिछाएं। ठीक है, जेकॾहिं घणे तेल वारी का शइ हुजे त हेठां अखबार विछायो ऐं मथां ही कागज़ विछायो। मां त ही 2-3 लेयर्स करे छॾींदी आहियां त मूंखे काफ़ी हूंदा आहिनि, छो त अखबार में इंक जेका है उहा ज़हर आहे, सो उनखां हमेशह बचो। हाँ, हिन जी बाहि मूं घटि करे छॾी आहे। आंच इसकी मैंने अब कुछ और कम कर ली है ताकि थोड़ी देर और पकता रहे, क्योंकि बाहर से इसका लेयर जो है वो पक चुका है। ठीक है, ॿाहिरों हिन जो तह जेको आहे, ॿाहिरों लेयर हिन जो तक़रीबन पची वियो आहे। इन लाइ मां हिन जी बाहि थोरी घटि कई आहे त जीअं हल्की बाहि ते अञा थोरी देरि पचंदो रहे। सो जीअं ई पचंदो हिनखे कढी वठिबो। मूंखे उमेदु आहे तव्हांखे वीडियो वणंदी ज़रूरु, ऐं ट्राई कजो, हीउ ॾाढो मज़ेदार चिकन ठहंदो आहे। ऐं
जेकॾहिं वणेव त वीडियो शेयर कजो, लाइक कजो, कमेंट कजो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। ज़िंदगी रही त अञा बि मुस्तक़बिल में मां के आइडियाज़ शेयर कंदमि त तव्हां आसानी सां ॾिसी सघंदो। अगर अच्छा लगा हो तो वीडियो लाइक करें, शेयर करें, कुछ कहना हो तो कमेंट करें और मेरा चैनल सब्सक्राइब करें, ताकि अगर ज़िंदगी रही मुस्तक़बिल में मैं कुछ और सिखाना चाहूँ तो वो भी आप आसानी से देख सकेंगे। चिकन मुझे पची हुआ, चिकन मेरा अच्छी तरह से पक चुका है। इसको अब मैं निकाल रही हूँ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ज़रूर ट्राई कजो, ज़रूर ॿुधाइजो त तव्हां ठाहियो त कीअं रहियो, कीअं लॻो, खाइण वारनि छा चयो। हमेशह मां चवंदी आहियां पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो ऐं खाधो हमेशह प्यार सां पचायो। त हीउ प्यार सां पकल खाधो तव्हांजे साम्हूं आहे, जंहिंजो रिज़ल्ट बि तव्हां ॾिसी रहिया आहियो। मूंखे उमेदु आहे तव्हांखे वीडियो वणंदी ऐं इंशाल्लाह वरी कंहिं ॿिए दफ़े कंहिं ॿी रेसिपीअ सां तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी। चिकन मुंहिंजो रेडी थी वियो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।